भिटशा में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 279 उर्स मुबारक सादगी सां मल्हाइण जूं तैयारियूं शुरू थी वयूं आहिनि। शदीद बरसात पवण करे सरकारी सतह ते भिटशा में का बि तकरीब मुनक़द न कई वई है। तकरीब हैदराबाद में मुनक़द कई वेंदी, जंहिं जे करे शहर जी सफ़ाई सुथराई न थी सघी है। मुकम्मल शहर नालियुनि जी गंदे पाणी जे लपेट में अची वियो है। टाउन ऑफिस में गंदो पाणी बीहण सबबि टाउन अमलो गायब थी वियो है। ज़ाइरीन तोड़े शहरी सख्त परेशान आहिनि। शहर जो मुख्य चौराहा तंबूरा चौक ते गटरनि जो पाणी तेज़ी सां फैलजण लॻो है। तंबूरा चौक ते लॻल लाइटूं बि बंदि पियल आहिनि। शहर वीरानी जो ॾेख ॾियण लॻो है। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल है। उर्स मुबारक जे हवाले सां इंतज़ाम अणपूरा नज़र अचण लॻा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।